अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुश्तबा तुंहिंजो हाज़िर आहियां। अॼु जेको प्रोग्राम आहे उन में असां सां गॾु मिस्टर लेज़ी मौजूदु आहे। असां हिननि सां डिस्कस कंदासीं गवर्नमेंट जेको फ़ैसिलो कयो आहे त जेकी वोटिंग आहे उहा इलेक्ट्रॉनिक मशीन जे ज़रिए कराई वेंदी। उन सिलसिले में जेको आहे सो साईं खां असां पुछंदासीं त इलेक्ट्रॉनिक मशीन जे ज़रिए जेकी वोटिंग कराई वेंदी सर, तव्हां ॿुधायो त इन में छा था सम्झो, इन में को फ़ाइदो आहे? जीअं मतिलबु चवनि था माहिरीन जेके चवनि था त इन में जेको आहे सो को ख़ासि फ़ाइदो न थींदो ऐं धांधली जेकी सभिनी खां थींदी थी रहे उहे थींदी। तव्हांजो छा चवणु आहे मिस्टर लेज़ी? हा साईं, ईअं त आहे। ईअं आहे? अच्छा, मतिलबु सही आहे, ठीकु आहे। पर अच्छा, ॿियो हिकिड़ो सुवालु, बिलाल भुट्टो ज़रदारी साहिब जो चवणु आहे त जेकी इलेक्शन जी मशीन वारो जेको फ़ैसिलो आहे उन ते बिलाल भुट्टो ज़रदारी साहिब चयो आहे त मां इलेक्शन खे हाणे यानी कि 2021 में ई रद्द थो कयां। इन बारे में तव्हां छा चवंदव? भली करे रद्द, हाणे रद्द त करे चुको आहे त पोइ भली करे, भला हाणे छा था करे सघूं। करे चुको आहे भली करे, मतिलबु मां कुझु सम्झुमि न सर, छा था चवणु चाहियो तव्हां? वाज़े कंदव मतिलबु कीअं रद्द, मतिलबु पॉइंट तव्हां क्लियर न करे सघियो सर। कंदासीं भाऊ, कंदासीं, भला तकड़ा छा। अच्छा, मतिलबु हिकिड़ी ॿी शइ त वोटिंग मशीन जे ज़रिए जेकी इलेक्शन वारो हुकूमत जो फ़ैसिलो जेको हुकूमत कयो आहे, बिलाल भुट्टो ज़रदारी हुनखे रद्द कयो आहे, इन क़दम खे हुकूमत इन क़दम खे तव्हां कीअं था ॾिसो? ॾिसूं था छा थो थिए। ॾिसूं था, ज़बरदस्त, बहितरीनु सर, मूंखे इहा ई उमेद हुई सर तव्हां मां। अच्छा, हिकु ॿियो सुवालु तव्हां, भला हिन सुवाल जी तरफ़ था हलूं त बैलेट पेपर जे ज़रिए पहिरियों वोट थींदा हुआ, जेकी इलेक्शन थींदी हुई बैलेट पेपर जे ज़रिए थींदी हुई, उन बैलेट पेपर जे ज़रिए जेके वोट थींदा उहे बहितर हुआ या हाणे जेकी हीअ जेकी इलेक्ट्रॉनिक मशीन हिननि जेके लॉन्च करण वारा आहिनि इन में बहितरी ईंदी? छा थो सम्झो? हा भाऊ, ईंदी कंहिं न कंहिं तरीक़े सां त ईंदी। जीअं तब्दीली आई आहे ईअं बहितरी बि ईंदी। ओके, ज़बरदस्त। अच्छा, मूंखे तव्हां इहो ॿुधायो त तव्हां कॾहिं ज़िंदगी में कॾहिं किथे वोट तव्हां ॾिनो आहे, कास्ट कयो आहे, वोट कास्ट कयो आहे तव्हां? ॾिनो हूंदो। ॾिनो हूंदो मतिलबु तव्हांखे इहो बि यादि कोन्हे तव्हां वोट ॾिनो आहे? लास्ट टाइम तव्हां कॾहिं ॾिनो वोट? आख़िरी दफ़ो कॾहिं ॾिनो? ॾिनो हूंदो, ॾींदासीं, तकड़ा छा। माशाल्लाह, तव्हांजी उमिरि केतिरी आहे? उमिरि बि हूंदी को 40-45 साल हूंदी। 40-45 साल, मतिलबु तव्हां हिन महिल केतिरा दफ़ा लाइफ में पंहिंजे वोट ॾिनो आहे, कास्ट कयो आहे वोट? ॾिनो हूंदो, यादि न आहे अञा। तव्हांखे वोट यादि कोन्हे त तव्हां केतिरा वोट ॾिना आहिनि? नाज़रीन, कहिड़ी अवाम आहे असां सां गॾु? तव्हां ॾिसो, तव्हां माशाल्लाह तव्हां अवाम आहियो, तव्हांखे जाॻणो पवंदो, तव्हांखे उथणो पवंदो। तव्हां ॿुधायो, तव्हां पंहिंजे हक़नि खे सुञाणो, अॻिते वधो, तरक़ी कयो। तव्हां ॾिसो, अल्टीमेटली अवाम ई सिलेक्ट कंदी आहे वज़ीर आज़म खे, तव्हांजे हथ में ई आहे, तव्हांजे हथनि मां ई माण्हू अॻिते था निकिरनि। तव्हां बि अगरि न ॾींदो त केरु? तव्हां मतिलबु तव्हां हिन महिल पंहिंजा हक़ न सुञाणींदो त तव्हां न उथंदो त केरु उथंदो? कॾहिं उथंदव सर तव्हां? उथंदासीं, कॾहिं न कॾहिं त उथंदासीं भाऊ, कॾहिं न कॾहिं उथंदासीं। साईं, मतिलबु 45 साल तव्हां चओ त मुंहिंजी उमिरि थी वई आहे, तव्हां अञा न उथिया आहियो त कॾहिं उथंदव? बसि कॾहिं न कॾहिं त उथंदासीं, सोचींदासीं हिन ॻाल्हि ते बि। न सोचण जो वक़्तु वियो हलियो, तब्दीली अची वई आहे, मुल्क सफ़ा ईअं डामाडोल लॻो पियो आहे असांजो। महांगाई अलाए चोट ते चढ़ी वई आहे, एॾी ज़िंदगी में कॾहिं महांगाई न थी आहे। इन बारे में तव्हां छा चवंदा जेकी महांगाई थी आहे? चवंदासीं, कॾहिं न कॾहिं चवंदासीं। पेट्रोल 160 रुपया थियण वारो आहे, कॾहिं जाॻंदव तव्हां? जाॻंदासीं, बसि आस्ते आस्ते जाॻंदासीं। सर, बेरोज़गारी वधी वई आहे, हर घर में 4 खां 5 माण्हू बेरोज़गार वेठा आहिनि। को ज़मानो हूंदो हिकिड़ो कमाईंदो हो, सॼो घर वेही खाईंदो, हिन महिल सभु कमाइनि था, पोइ बि घर में पूरी कोन्हे का। इन बारे में छा चवंदव? हा साईं, ईअं त आहे। ईअं त आहे, मतिलबु टेक्निकल तव्हां पॉइंट नथा ॿुधायो मूंखे, त मतिलबु इन जो हल छा आहे, छा कजे? कंदासीं, कुझु न कुझु त करिणो पवंदो। कुझु न कुझु करिणो पवंदो। न मतिलबु तव्हां कॾहिं उथंदव? मां त परेशान आहियां, तव्हां उथंदव कॾहिं? तव्हां अगरि ईअं लेज़ी रहंदव, ईअं सुस्तु रहंदव त मुल्क त हे माण्हू खाई वेंदा असांजो। न खाइणु ॾींदासीं न, ईअं अहिड़ी बि न आहे ॻाल्हि, हर गुरूं सफ़ा खाई वेंदा सभु कुझु, न खाइणु ॾींदासीं न असां। साईं, तव्हां त ईअं था चओ को बिरयानी हुजे न खाइणु ॾींदासीं, मां पाण खाईंदुसि। मुल्क आहे साईं, उथणो पवंदो, असां हिमत करणी पवंदी। अवाम न जाॻंदी त बाक़ी मुल्क केरु बचाईंदो? असां ई बचाईंदासीं साईं, को मसइलो न आहे। अॻु में बि बचायो आहे, हाणे बि बचाईंदासीं। बसि इन अफ़ाल मुल्क बचियो। नाज़रीन, असां गॾु मिस्टर लेज़ी मौजूदु हो। तव्हां ॾिसो,
अगरि अहिड़ा माण्हू अहिड़ी अवाम असां सां गॾु हूंदी त असांजो मुल्क कीअं तरक़ी कंदो। असां जेसिताईं असांजी अवाम न जाॻंदी असांजा हुकुमरान तब्दील न थींदा। अल्टीमेटली असांखे जाॻणो पवंदो, पाण खे उथणो पवंदो, तॾहिं असां कुझु करे सघूं था। असांखे तब्दीली को हुकुमरान तब्दीली नथो आणे सघे, तब्दीली अवाम आणे सघे थो। जेसिताईं असां पाण जाॻंदासीं, पंहिंजा हक़ पाण न सुञाणींदासीं, तेसिताईं असांजो कुझु बि न थींदो। कुझु न कुझु त ज़रूरु थींदो। असांखे पहिरियों पंहिंजा हक़ पाण सुञाणा पवंदा, उन खां पोइ असां उन्हनि जी जेको आहे डिमांड करे सघूं था। जेसिताईं असां पाण खे ख़बर न हूंदी, जीअं मिस्टर लेज़ी आहे, जीअं अहिड़ा अगरि असां वटि अवाम हूंदी त मूंखे नथो लॻे त असां पंहिंजा जेको हक़ कॾहिं सुञाणे सघंदासीं। महांगाई घटि कयो या जेको आहे सो कंट्रोल कयो महांगाई ते, इहो त असांजे वस में कोन्हे। असांजे वस में जेकी शइ आहे असां उहा करण वारा आहियूं। असां हिन प्रोग्राम खे ख़तमु करे सघूं था, तंहिं लाइ असां हिन प्रोग्राम खे हिते ख़तमु था कयूं। मूंखे इजाज़त ॾिजो, मूंसां गॾु मिस्टर लेज़ी आहे, उनखे बि इजाज़त ॾिजो। अल्लाह हाफ़िज़।